बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तकीम। लास्ट वीक में क्लास में बीठो हुयुसि त ॿारनि खे चयुमि त तव्हांखे हिकिड़ी तस्वीर थो ॾेखारियां, उहा तस्वीर ॾिसी करे तव्हां मूंखे उहा तस्वीर ठाहे ॾियो। उहा तस्वीर जे ॿारनि ॾिठी त उन्हनि खे सम्झ में न पियो अचे त उहा कहिड़े नमूने सां तस्वीर ठाहिनि। कुझु ॿारनि कोशिशि कई, कुझु जेको आहे सो ट्राए कनि पिया वेठा, त उन्हनि खां न ठही। मूं उन्हनि खे चयो त इहो तव्हांजो होमवर्क आहे, असाइनमेंट आहे। तव्हां इहा तस्वीर अहिड़ी तव्हां सुभाणे घरां ठाहे अचिजो। ॿार उहा तस्वीर ज़हन में खयूं ऐं विया घर ॾे। ॿिए ॾींहं ते उन्हनि खां सही नमूने सां न पई ठहे, त मूं उन्हनि खे उन तस्वीर खे नंढड़नि नंढड़नि टुकड़नि में विराए ऐं उन तस्वीर ठाहिण जो तरीक़ो सम्झायो। जॾहिं मूं उन्हनि खे आसान तरीक़े सां सम्झायो त ॿारनि उहा तस्वीर मुकमल नमूने सां सेट करे छॾी। ज़िंदगीअ में नंढा स्टेप्स लाज़िम हूंदा आहिनि, अहम हूंदा आहिनि। तव्हां जॾहिं बि को वॾो कमु करणु शुरू कयो था त उन लाइ लाज़िम हूंदो आहे त तव्हां नंढा नंढा क़दम खणो। तव्हां जेतिरा नंढा क़दम खणंदा आहियो, समझदारीअ सां, अकुल सां ऐं पंहिंजी तरबियत जे हिसाब सां, त तव्हां उन मंज़िल ताईं या उन जॻह ताईं पहुचंदा आहियो। जॾहिं तव्हां एट ए टाइम कंहिं माण्हूअ खे कंहिं वॾे कमु कंदे ॾिसंदा आहियो त ईअं महसूसु कंदा आहियो त ॼण शुरूआति खां ई वठी इहो अहिड़ा वॾा कमु कंदड़ हूंदो, पर ईअं न हूंदो आहे। हक़ीक़त इहा हूंदी आहे त असां जॾहिं नंढड़ा नंढड़ा अमल कंदा हलंदा आहियूं त उहे नंढड़ा अमल मिली करे असांजी कामयाबीअ जो हिकिड़ो बुनियादु विझंदा आहिनि, ऐं उहो बुनियादु बहितरीनु हूंदो आहे। दुनिया में सभ खां बहितरीनु शइ बहितरीनु बुनियादु हूंदो आहे। जॾहिं तव्हां का शइ हासिलु करणु चाहियो था ऐं उन जी इब्तिदा सुठी आहे त तव्हां कंहिं मंज़िल ते पहुची सघो था। इहो लाज़िम हूंदो आहे त जॾहिं तव्हां कंहिं बि जॻह ते पहुचो था पिया त उन ते क़ाइमु रहण जे लाइ कंहिं हुनुर में, कंहिं कम में या कंहिं ॿिए प्रोफेशन में इहो लाज़िम हूंदो आहे त तव्हां उन जे लाइ उन दौर जूं जेके घुरिजूं आहिनि उन्हनि खे पूरो कंदा हलो। तव्हां अहिड़ा खोड़ माण्हू ॾिठा हूंदा, अहिड़ा केतिरा ई माण्हू ॾिठा हूंदा जेके को बि बहानो करे को कमु करण खां हमेशह आर कंदा आहिनि, ऐं नतीजो छा निकिरंदो आहे त उन्हनि खे का बि शइ सम्झ में न ईंदी आहे। जंहिं उनखे का बि शइ सम्झ में जो न ईंदी आहे त उहे उहो कमु करण ई न आहिनि चाहींदा, जंहिं कम जे करे उन्हनि जी पज़ीराई थिए या उन्हनि जो नालो थिए। पोइ उहे लाराईंदा आहिनि पिया ऐं उहो अमल न करणु चाहींदा आहिनि, ऐं उन्हनि जो तजुर्बो न थींदो आहे। हूअं बि चयो वेंदो आहे त जॾहिं माण्हू कंहिं बि शइ जी इब्तिदा कंदो आहे, कंहिं बि कम जी इब्तिदा कंदो आहे त हू उन मां कुझु सिखंदो आहे। जॾहिं माण्हू कंहिं शइ मां सिखंदो आहे त हू उन ते अमल करणु शुरू कंदो आहे। जॾहिं हू उन ते अमल करणु शुरू कंदो आहे त हुनजो तजुर्बो थींदो वेंदो आहे, ऐं जॾहिं तजुर्बो थींदो आहे त माण्हू समझदार थींदो आहे, ऐं जॾहिं माण्हू समझदार थींदो आहे त हुनजो अक़ल वधी वेंदो आहे, ऐं जॾहिं अक़ल वधी वेंदो आहे त माण्हू अक़लमंद थी वेंदो आहे, ऐं जॾहिं माण्हू अक़लमंद थी वेंदो आहे त हर मसइलो, हर ॻाल्हि हुन जे लाइ आसान थी पवंदी आहे। अक़ल जो वास्तो हिन असांजी बीनाई या दीद सां न हूंदो आहे, पर अक़ल जो वास्तो असांजी सोच ऐं शऊर सां हूंदो आहे। अक़ल जो वास्तो असांजे उन ई अक़ीदे ते हूंदो आहे त असां केतिरो ॼाणूं था ऐं केतिरो असां में उहा सम्झ आहे या सघ आहे। असां इंफॉर्मेशन सां भरिया पिया आहियूं, ॼाण सां, इंफॉर्मेशन सां, पर इल्मु अञा कुझु ॿी शइ हूंदी आहे। इल्मु तजुर्बे जे बुनियाद ते हासिलु थींदो आहे, ऐं इंफॉर्मेशन जेका तव्हां असां गूगल ते सर्च कयूं था या आम ॻाल्हियूं किताबनि में पढ़ंदा आहियूं पिया। ईअं हिकिड़ो बादशाह वेठो थियो, हुनजे हिकिड़ो सौदागर आयो, सामान खपाईंदड़ माण्हू आयो, हुनखे चयईं बादशाह सलामत, मां तव्हां ॾे आयो आहियां, हीउ सामान खपाइणो आहे मूंखे। तव्हां मां जेकॾहिं को बि हिन शइ जी सुञाणप करे वियो त उहा शइ उन जी। हुन ॿ हीरा रखिया, हिकिड़ो आर्टिफिशियल हो ऐं हिकिड़ो ओरिजिनल हुयो। हिन जो हीरा रखिया त बादशाह उहो सुञाणे कोन सघिया उते को बि महफ़िल में। त हुन चयो त जेकॾहिं तव्हां न सुञाणे सघंदव त अहिड़ो क़ीमती हीरो तव्हां मूंखे ॾींदव। उहो ॿिनि टिनि बादशाहनि खां ईअं ठॻे आयो, वापारु करे आयो, उन्हनि खां पैसा या इहो हीरा खटी आयो हुयो, पर जॾहिं
उहो हिकिड़े बादशाह वटि पहुतो त बादशाह जी महफ़िल में सम्झदार माण्हू वेठा थिया त हुनजो हीरा रखिया। चई साईं मां ॿियनि मुल्कनि में बि इहे हीरा ॾेखारिया आहिनि, कंहिं बि इहो सौदो न आहे कयो। अव्हां मां जेकॾहिं को बि इन जी सुञाणप करे वियो त ही हीरा उन जा। त बादशाह सलामत जो आॾो रखियनि। त बादशाह सलामत ॾिसी वज़ीरनि खे चई मूंखे सम्झ में नथो अचे तव्हां मां को आहे अहिड़ो जेको ॿुधाए त हिन में असुलु हीरो कहिड़ो आहे नकुलु कहिड़ो आहे। को बि न पियो ॿुधाए उते। त उते हिकिड़ो बीनाई खां महरूम माण्हू वेठो थियो जेको अंधो हुयो, जेको न पियो ॾिसी सघे। त उन चयो साईं मां इन जी सुञाणप करे वेंदुसि। त चयुनि ठीकु आहे। हुन चयुनि त हिते उस आहे, उस रोशनी, उन रोशनीअ ते उनखे रखोसि हीरे खे ऐं नकुल जेको हीरो उन खे। हुननि जो उनखे उते रखियो त जेको असुलु हीरो हुयो उहो अलॻि थी बीहरियो ऐं नकुल अलॻि थी बीहरियो। त उन जेको ब्लाइंड मैन हुयो, अंधो माण्हू, उन खणी चयो त हीउ असुलु आहे, हीउ नकुलु आहे। उते शाबाश शुरू थी वई। बादशाह हुनखे इनाम ॾिनो। त उहो जेको सौदागर हो उन हुन खां सुवालु कयो त तूं ॿुधाए इहो कीअं सुञाणप कई त हीउ असुलु आहे या हीउ नकुलु आहे। त हुन चयो बिल्कुलु आसान हो सर। ओ साईं बादशाह सलामत, त मां जॾहिं इहे हीरा रखिया हिन ते उस ते त जेको असुलु हीरो उहो थधो ई रहियो ऐं जेको नकुलु हुयो उहो गरम थी वियो। मां उन महिल ई सुञाणे वियुसि। त तजुर्बो अहम हूंदो आहे कंहिं बि कमु करण जे लाइ, कंहिं बि मसइले खे हल करण जे लाइ। जॾहिं माण्हू तजुर्बो हासिलु कंदो आहे त हू ॿियनि जा मसइला बि हल कंदो आहे ऐं पंहिंजा मसइला बि हल कंदो आहे। ईअं न आहे त हुनखे को बि मसइलो न ईंदो आहे या हुनखे का बि दुश्वारी या परेशानी न थींदी आहे, पर हुनखे परेशानियूं ईंदियूं आहिनि, पर हू उन्हनि खे सही नमूने सां हल करण जी कोशिशि कंदो हलंदो आहे। ईअं ई मसइला ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो आहिनि, कंहिंखे घणा कंहिंखे घटि, इहे हलंदा हलनि था। पर तव्हां असांजे मथां इहो लाज़िम हूंदो आहे त असां उन्हनि सां कहिड़े नमूने सां डील कयूं था। अला साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।